शहर शाहजुल उलूम में एक रोज़ा मेडिकल कैंप सैलानी वेलफेयर वारनि जे तरफ़ां लॻाई वई आहे। हिते मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ऐं ऑपरेशन कयो वञे थो ऐं लेंस लॻायो वञे थो। अचो त मरीज़नि सां ऐं डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कयो त उन्हनि जो छा चवणु आहे। अलहमदुल्ला सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ खां असां ही इंतज़ाम करायो आहे ऐं अलहमदुल्ला हिते डॉक्टरनि जे निगरानी में माहिर डॉक्टर ऐं सीनियर डॉक्टर कराची खां आयल आहिनि। उन्हनि जे माना निगरानी में हिते ऑपरेशनूं थियनि थियूं पियूं ऐं OPD हले थी पई ऐं हिन वक़्त ताईं असां 582 टोकन हलाए चुका आहियूं ऐं इंतिहाई घणी रश आहे। तमामु ई पसमानदा इलाइक़ो आहे ऐं मूंखे इहा तवक़ो न हुई त को एतिरा माण्हू असांजी हिन कैंप ते पहुचंदा। अल्लाह जी महिरबानी सां हीउ कैंप करणु साम्हूं आहे ऐं किथां किथां जा जागीर जा बलूचिस्तान जा अलाए किथां किथां जा माण्हू हिते पहुतल आहिनि ऐं कोशिशि आहे जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जी जेका देखभाल सुठी नमूने सां थिए ऐं उन्हनि जो खाधे पीते जो बि असां बंदोबस्तु कयो आहे। उनखे खाधो पीतो ॾींदासीं, उनखे बिस्तरा बि असां फराहम कंदासीं। राहिश जो जेको थींदो राति जे कराईंदा उहो बि असां पंहिंजी तरफ़ां कोशिशि कंदासीं जेको थी सघंदो बिना फ़र्क़ जे गैर सियासी असां जेको असांजो हाल आहे असां हितां जे माण्हू जेके बि माण्हू आहिनि सभु मुंहिंजा पंहिंजा आहिनि। उनखे बिना कंहिं फ़र्क़ जे असां सभिनी खे ख़िदमत कंदासीं। सैलानी वेलफेयर पूरे पाकिस्तान में आई कैंप्स मुनक़िद कर रहा है जिसमें सिंध हो गया, बलूचिस्तान हो गया, थर हो गया और जहाँ जहाँ सैलानी वेलफेयर अपनी खिदमत सर अंजाम दे रहा है आप सबकी नॉलेज में है। और आज हम मौजूद हैं लालू में और एक रोज़ा फ्री आई कैंप्स मुनक़िद किया जिसके अंदर हम अल्हम्दुलिल्लाह 500 से ज़ायद मरीज़ों की OPDs एक्सपेक्टेड है और 150 से प्लस सर्जरी एक्सपेक्टेड है। जिन जिन मरीज़ों की सर्जरी होगी उसमें हम अल्हम्दुलिल्लाह हर मरीज़ को फ़ीको के ज़रिए सर्जरी भी होगी और इसमें 1 मंथ की दवाई और 7 क्लासेस भी प्रोवाइड किए जाएंगे। असां सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ां हिते लालू में आई कैंप लॻाई आहे जंहिंमें OPD कयूं था, उन मरीज़नि जी चकास करे उन्हनि जे ऑपरेशन जे लाइ दाख़िल कयूं था। हिनमहिल ताईं असां 500 खां वधीक OPD ॾिसी चुका आहियूं जंहिंमें 150 खां मथे असां कैटरेक्ट सर्जरी जा केस दाख़िल कया आहिनि जंहिंखे लेंस लॻायो वेंदो ऐं फ्री ऑफ कास्ट उन खां रुपयो बि न वठंदासीं। असां उन्हनि खे फ्री में मेडिसन ॾींदासीं जेका 1 महीने जूं। जीअं त मरीज़नि जूं ऐं डॉक्टर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन ऐं बरार पहिरीं सां गॾु रोशन BNS लालू राय।